जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हसन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद जी सियासत में चूंडुनि खां अॻु सियासी पारो गरम थियण लॻो। जैकबाबाद में वोट बैंक रखंदड़ सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो जे JUI अमीर डॉक्टर AG अंसारी सां मुलाक़ात। JUI में शमूलियत तोड़े ईंदड़ चूंडुनि में पैनल बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल, जंहिंमें JUI में शमूलियत समेत ईंदड़ चूंडुनि में पैनल फाइनल करण बाबति अञा ॻाल्हियुनि जो दौरु हलायो वेंदो। सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो JUI सां पैनल जी सूरत में ॻाल्हियूं तय थियण खां पोइ मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात खां पोइ बाज़ाब्ता शमूलियत जो ऐलान कंदो। JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी सां सदर जाइ ते मुलाक़ात में सरदार अब्दुल रज़ाक खोसो चयो त ईंदड़ इलेक्शन में पूरे मुल्क में मूं सां तालुक़ रखंदड़ लखे वोटनि JUI जे उम्मीदवारनि खे ॾियारिया वेंदा। असां ज़िले जैकबाबाद हिकु सुठो पैनल ठाहे हिकु क़ौमी ऐं टिनी सूबाई असेंबलियुनि जे सीटुनि ते JUI ऐं 62 शख़्सियत जे मशवरे सां JUI जे प्लेटफॉर्म तां उम्मीदवार बीहारिया वेंदा। मुलाक़ात वक़्तु JUI जा अॻवान मुफ्ती अब्दुल शकूर खोसो, हाफ़िज़ मीर मोहम्मद बंगलानी, मौलाना अब्दुल जब्बार रिंद, हाजी मोहम्मद अब्बास बंगलानी, मौलाना ताज भट्टी, हाफ़िज़ अब्दुल्लाह अब्बास नूनारी, एडवोकेट अनीसुर रहमान सुमरो, ताज अमरोटी बि मौजूद हुआ। गुज़िरियल आम चूंडुनि में JUI जे टिकट ते शाहज़ैन बेचारानी ऐं शफ़ीक अहमद खोसो पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾिनो हो। सरदार सखी अब्दुल रज़ाक खोसो जी शमूलियत बैदि JUI जा उम्मीदवार पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे मथे जो सूर बणिजंदा। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु कराची में मौलाना फज़लुर रहमान सां मोहम्मद मियां सुमरो जो बि मुलाक़ात थी हुई। ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त ईंदड़ चूंडुनि में बेचारानी, खोसो, सुमरो, तेगाणी समेत ॿिया वधीक उम्मीदवार JUI जे पैनल में शामिल थी साम्हूं ईंदा।